हिकिड़ी ॻाल्हि राज भाई हाँ उन्हनि जी आशीर्वाद आ बस उन्हनि जी कृपा आहे पर हिन प्यारे बचड़े जी चाहत आ तॾहिं मां पाण हिन खां ॾेई करे चयोमांसि अच तूं पाए मां राज इन दरबार में माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था में अची करे मां जाम अॻियां वियो आहियां। हाँ हितां मां जाम कुछ पातो आहे अलाए किथे किथे असां हाणे कार्यक्रम करे आया आहियूं मन ॾाढो ख़ुशि थींदो आहे पर जॾहिं बि इहो ॾींहुं अॼु जो ॾींहुं वर्सीअ जो ॾींहुं भले मुंहिंजे ऐं दीपक भाई में केतिरी बि नाराज़गी हुजे मां सभु छॾे ॾींदो आहियां ऐं अची करे हिते मथो टेकंदो आहियां छो त मुंहिंजी अम्मा सां मुंहिंजो हिकिड़ो वादो अरे आहे त बिल्कुलु अचणो ई अचणो आहे। हाँ माण्हू मूंखे त ॾिसी कॾहिं न ईंदा आहिनि हुन अम्मा जे सदके उनजी ख़ुशबूअ ते ई दीदी ईंदा आहिनि बिल्कुलु असांजी इहा कॾहिं बि न हूंदी आहे त कंहिंसां नाराज़गी अरे प्रेम जे लाइ टाइम कोन्हे त नाराज़गी वरी किथे पालियूं वाह यार वाह 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 ख़ुशियूं थो वजायूं हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं दीपक भाई लाइ अरे भाई वाह वाह असांजे महिरबानी अहिड़नि थैंक यू प्यारनि लाइ हमेशह मां चाहींदुमि हाणे हिकिड़ी हाज़िरी 3 ॾींहंनि खां इंतज़ार थी करे हीअ बि चए थी हर घड़ी मूंखे बाक़ी राज खे पहिरियों ॾेई छॾियो हिकिड़ो जल्दी